जी नाज़रीन, सक्कर शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पानी जो हथरादू म्यूनिसिपल इंतज़ामिया पारां बहरान पैदा किया है। सक्कर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि पुराणो सक्कर, बाबन शाह कॉलोनी, माइक्रो, न्यू पिंड, भूसा लाइन ऐं ॿियनि इलाइक़नि में पानी जो बहरान पैदा थियल है। केतिरनि ॾींहंनि खां पानी पीअण जो लाइ जेको आहे शहरी सख़्तु परेशान आहिनि। कुरैशी ॻोठ लॻ पाणीअ जो जेको म्यूनिसिपल इंतज़ामिया पारां ज़ख़ीरो आहे उहो उन तालाबनि में पानी त मौजूदु आहे, पर म्यूनिसिपल इंतज़ामिया शहर खे पानी ॾियण लाइ आमदा नाहे। बरसाति सबबि पुलिस हेडक्वार्टर लॻ जेको आहे न उहो गटरनि जे पाणी उथलण सबबि पाइप लाइन टुटी पई। उन पाइप लाइन टुटण सबबि म्यूनिसिपल इंतज़ामिया पानी पीअण जो बंदि करे छॾियो आहे। जी वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।